सिर्फ़ वसत थिन। इन करे ॻोठ वारनि जूं हर वक़्तु नज़रूं मथे आसमान तरफ़ हूंदियूं आहिनि। बुखनि ॾुखनि में ज़िंदगी गुज़ारण खां पोइ बि ज़ुबान ते हर वक़्तु मालिक जी ज़ात जो शुक्र बिजा आणींदा रहनि था। पाण में विढ़नि था, झगड़ो कनि था ऐं ॿारनि जियां हिकु ॾींहुं विढ़नि ऐं ॿिए ॾींहुं सभु हिकु थियो वञनि। दिलि में कॾहिं बि नफ़रतनि खे जनम कोन था ॾियनि ऐं हर वक़्तु हिक ॿिए सां मुहबत वंडींदा रहनि था। हिन कहाणी जा सभु किरदार पंहिंजी अलॻि सुञाणप रखनि था। ही आहे मुजेरी, ॻोठ जो चङो। ही आहे त 2.5 दर्जा पढ़ियल, पर पाण खे कलेक्टर खां ई मथे सम्झंदो आहे। पीर हुजे या मीर हुजे, पर मुजेरीअ जो को मटु ई न आहे। ॻोठ वारा त मुजेरी जी इज़त कनि था, पर घर में मुजेरी जी हले ई कान्हे। संदसि ज़ाल माई आई बायताल न करे, ईअं थी नथो सघे। ही आहे माई ढकणी, जेका गिला करण खां मुड़े ई कान ऐं चवंदी आहे त जॾहिं मालिक पे ढकिया है तो पोइ ढकणी छो न ढके। हिननि खे पंहिंजा बच्चा प्यारा आहिनि, असांजा जहिड़ा नंढड़का आहिनि। हाँ मां, कांवनि खे बि पंहिंजा बच्चा प्यारा हूंदा आहिनि। ही आहे सूमर सौदाई, पंहिंजे वापार करे सौदाई बणिजी वियो, पर पोइ बि कंहिंखे वठ नथो ॾे। उमर 3 नंबर जो सौदाई नफ़ो थिए या न थिए, पर सोतो ज़रूर कयो। जहिड़ो सूमर आहे तो उन खां घटि वरी संदसि ज़ाल बेबुल बि नाहे। बेबुल बि बेबुल थई, हाँ बेबुल खां बलाऊं पंथा थियूं घुरनि। ही आहे 1 नंबर जो फॾाई होतू, ऐं जिते होतू हुजे हुते हुल न थिए। होतू हुजे हुल न थिए, पोइ होतूअ जे हुजण जी कहिड़ी ज़रूरत आहे। वरी होतूअ खां 4 हथ वधीक संदसि ज़ाल खैरी। जिते खैरी हुजे ऐं उते खैर, खड़ो ई नथो लॻे।